मोहम्मद खाती कीरियो जी शायरी है। कैसा कुर्ब करण ऐं कैसा मुर्की मिलण, कहंदे घूरे ॾिसण अॼु ॾोह थियो। कैसा कुर्ब करण ऐं कैसा मुर्की मिलण, कहंदे घूरे ॾिसण अॼु ॾोह थियो। कंहिंखां हाल पुछण, कंहिंजा लुड़क उघण, कंहिंसां सूर सलण अॼु ॾोह थियो। कहंदे घूरे ॾिसण अॼु ॾोह थियो। ही पाबंदियूं पयूं कीअं पोइ कुर्ब कयूं, कीअं थी धार जियूं भला कंहिंजा थियूं। वाहूं सभु वयूं दाह कंहिंखे ॾियूं, कंहिंखे दाह ॾियण अॼु ॾोह थियो। कंहिंजे घूरे ॾिसण अॼु ॾोह थियो। हिते जज़्बात मथां कई पहिरा अञा नथो सोचे सघां, कीअं जग में रहां। कंहिंखे पंहिंजो चवां ही एॾो जुर्म कयां, दिलि खे ॾियण वठण अॼु ॾोह थियो। कंहिंखे घूरे ॾिसण अॼु ॾोह थियो। कोने हमदर्दी वयो कीनू वधी, ही कीरियो बेवसी वयो तोखां छिजी। खान मोहम्मद जी लुटी हर का ख़ुशी, गॾिजी खिलण घुमण अॼु ॾोह थियो। कंहिंजे घूरे ॾिसण अॼु ॾोह थियो। कंहिंसां कुर्ब करण ऐं कंहिंसां मुर्की मिलण अॼु ॾोह थियो।